दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो दादू रुकन थाने जी हद में ब्रह्माणी ऐं चांडिया बिरादरनि में खूनी तकरार हिकु भेरो ॿीहर भड़की उथियो। 2 ॼणा क़तल 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। धुरियूं मोर्चा बंद। दादू झेड़े दौरान नौजवान आबिद ब्रह्माणी ऐं ख़ान मोहम्मद ब्रह्माणी क़तल थी विया ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। दादू लाश ऐं ज़ख़्मियुनि जा जाए वाक़िए ते पयल पुलिस झेड़े खे कंट्रोल न करे सघी। इलाइक़ो मैदान जंग बणियल वधीक खुनारेज़ी जो ख़तरो। दादू झेड़े बाद ब्रह्माणी बिरादरी मखदूम बिलावल खां इंडस हाईवे रोड बंद करे धरणो हयो। इंसाफ़ जो मुतालबो। दादू जवाबदारनि नाहक असांजे नौजवान मथां हमलो करे 2 क़तल कया ऐं 2 ॼणा ज़ख़्मी कया आहिनि। मुज़ाहिरीन दादू धाड़ेल गुलशेर चांडियो जे माण्हुनि सां असांजे नौजवान मथां हमलो कयो ऐं फायरिंग कई, जंहिं सबबु असांजा नौजवान क़तल थी विया आहिनि। मुज़ाहिरीन दादू पुलिस खे अॻु इतला कयोसीं पर पुलिस के क़दम न खयां जो झेड़ो रुकिजी सघे हा। मुज़ाहिरीन वाक़ियो थियो आहे, इन जी वजह इहा आहे त कुझु टाइम अॻु में चांडिया ब्रह्माणी तकरार धुरियुनि में हुई। हाणे उहो गंद जेको आहे वधाए क़ौम जे हिसाब सां इन हलंदो आहे। उन ॾींहुं निसार चांडियो धाड़ेल जेको आहे उहो ऐं गुलशेर चांडियो हुननि जा माण्हू पाट ते अची हुननि ते हमलो कयूं। ब्राह्मणनि जे घरनि ते हो पंहिंजे बचनि जी तहफ़ुज़ लाइ वेठा आहिनि। हला करे अची राकेल लाचर आया अथनि जेके प्रूफ असां वटि अञा बि मौजूदु आहिनि। उते पुलिस बि कोन्हे। SP दादू कमदारी पियो थो करे, ख़ाली में नालो आहे। हाणे हिकिड़ो धाड़ेल हुनजो रिकॉर्ड चेक कयो। गुलशेर चांडियो भत्ताखोर, निसार चांडियो कातुल भत्ताखोर आहे। हाणे उन ते का एक्शन का चढ़ाई ना है। एडी हिननि रियासत निसार चांडिये ऐं गुलशेर चांडिये कई आहे। इंक्वायरी करो। 3 घंटे हो गए। अब पहले ब्राह्मणी बिरादरी और चांडिया बिरादरी का झगड़ा हुआ था। तो ब्राह्मणी बिरादरी का आशिक ब्राह्मणी कत्ल हुआ था। उसके बाद जोड़ाजा साहब टंडो मोहम्मद खान ने उसने सिलानामा कराया था। जब सिलानामा हुआ था तो चांडिया बिरादरी के ऊपर जुर्माना लगा था। चांडिया बिरादरी ने जुर्माना तो नहीं दिया, लेकिन धमकाया कि पुलिस हमारी, MNA हमारे, MP हमारे, आप क्या करोगे हमें। आखिर ब्राह्मणी बिरादरी ने बदला ले लिया। जब बदला ले लिया फिर भी दादू ज़िले का MNA MP नहीं आया। CM सिंध ने नोटिस नहीं लिया। चीफ जस्टिस पाकिस्तान जज साहब ने नोटिस नहीं लिया। फिर हमारा दूसरा कत्ल शहीद हुआ अली हैदर ब्रह्माणी।